ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 3 अध्याय जे 3 भाग में ॾिठो हो त चून रखेश्वर ऐं सुखना पंहिंजी ज़िंदगीअ जा उत्तम पल गुज़ारीनि था ऐं पोइ राजा सुरजात के पंहिंजी धीअ सां मिलण जी इच्छा थिए थी त हू यज्ञ जे बहाने सां पंहिंजी धीअ ऐं चून रखेश्वर खे ॻोठण वास्ते अचनि था ऐं चून रखेश्वर खे ॻोठीनि था त हे महाराज, कृपा करे तव्हां पंहिंजा चरण असांजे हिन यज्ञ में आणे उनखे पवित्र करियो। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण उन ही कथा के वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 3 अध्याय जो 4 भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी चवनि था त हे राजा परीक्षित, राजा सुरजात जे कोठण ते चून रखेश्वर संदसि चवण मञी स्त्री समेत राजा जे मकान ते आयो। राणी पंहिंजी धीअ ऐं नाठीअ खे ॾिसी ॾाढी ख़ुशि थी। जॾहिं चून रखेश्वर राजा वटि यज्ञ कराइण शुरू कयो ऐं सभई देवताऊं ऐं रखेश्वर उते आया, तॾहिं चून रखेश्वर देवताउनि खे चयो त तव्हां यज्ञ में अश्वनी कुमार जो बि हिसो ॾियो। इहा ॻाल्हि ॿुधी इंद्र चयो त अश्वनी कुमार वेद विज्ञान खे छुवे थो, तंहिं करे उनखे यज्ञ जो हिसो ॾियणु न घुरिजे। रखेश्वर चयो त हे इंद्र, मां अश्वनी कुमार खे यज्ञ जे हिसे ॾियण वास्ते अंजाम ॾेई चुको आहियां, तंहिं करे उनखे हिसो ज़रूरु ॾींदसि। इहा ॻाल्हि ॿुधी इंद्र कांवड़जी चयो त हे रखेश्वर, जे तूं असांजो चवणु न मञी अश्वनी कुमार खे यज्ञ जो हिसो ॾींदे त मां तोखे मारे छॾींदसि। ईअं चई इंद्र जीअं ई रखेश्वर खे मारण वास्ते तरार खणी, तीअं ई रखेश्वर जी आज्ञा ऐं परमेश्वर जी इच्छा सां इंद्र जो हथ मथे ई उभो थी बीह रहियो। इंद्र तरार हणण वास्ते ॾाढी कोशिशि कई, लेकिन उन जो हथ हेठि झुकी न सघियो। जॾहिं इंद्र पंहिंजी करणीअ खां शर्मिंदो थी हथ मथे आसमान में बीह रहण करे दुख पाइण लॻो, तॾहिं देवताउनि ऐं रखेश्वरनि जेके उते हुआ तिन इंद्र खे चयो त हे इंद्र, तो चून रखेश्वर जी बेइज़ती कई आहे। हाणे तूं उनखे वेनती करे पंहिंजो अपराध खिमिया कराए त तुंहिंजो हथ हेठि थिए। जॾहिं इंद्र हार मञी चून रखेश्वर खे वेनती कई त हे महाराज, तव्हां महात्मा पुरुष आहियो, मां तव्हांजी महिमा खे न ॼाणी तव्हां सां गुस्ताखी करे उन जो फल पातो। हाणे कृपया दयाल थी मुंहिंजो अपराध खिमिया करियो ऐं अश्वनी कुमार खे भले यज्ञ मां हिसो ॾियो। असां देवताउनि खे तव्हांजो चवणु मंज़ूरु आहे। तॾहिं चून रखेश्वर इंद्र जी निमाणाईअ ते दयाल थी पंहिंजे हथ सां संदसि उभे थियल हथ खे हेठि कयो ऐं देवताउनि अश्वनी कुमार खे यज्ञ में हिसो ॾेई उनखे पंहिंजी पंगत में विहारे खारायो। राजा जो यज्ञ चङी तरह पूरो थियो ऐं अश्वनी कुमार बि ख़ुशि थियो। पोइ सभई देवताऊं ऐं चून रखेश्वर पंहिंजे पंहिंजे आस्थान ॾांहुं हलिया विया। सभई चओ जय श्री कृष्णा। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, जेको परमेश्वर जी शरण में वञी उन जो तप ऐं सुमरण करे थो, तंहिंजो ही लोक ऐं परलोक ॿई सुखिया थियनि था। श्री नारायण जी
उन जा सभु मनोरथ पूरा करे थो। हे राजा, उन श्राद्ध देव मनुअ जे वंश में रेवत नाले वॾो प्रतापी राजा, जंहिंजे घर में हिकिड़ी तमामु ख़ूबसूरत ऐं बुद्धिवान छोकिरी रेवती नाले पैदा थी। ऐं जॾहिं उहा छोकिरी अची शादीअ लाइक़ु थी, तॾहिं राजा पंहिंजे मन में वीचार कयो त ब्रह्मा जी सॼे जगत जे पैदा करण वारो आहे। उनखां वञी पुछां त मुंहिंजी कन्या लाइ कहिड़ो लाइक़ु वर थींदो त पोइ उन सां पंहिंजी धीउ परणायां। इहो वीचार करे राजा पंहिंजी धीउ समेत ब्रह्मलोक में वियो। तॾहिं ब्रह्मा जी खेसि आदर भाव सां विहारे पुछियसि त कीअं अचणु थियो आहे। तंहिं ते राजा चयो त हे महाराज, मुंहिंजी कन्या लाइ को लाइक़ु वर ॿुधाइण जी कृपा करियो। तॾहिं ब्रह्मा जी चयसि त हे राजा, जॾहिं खां तूं मूं वटि आयो आहीं, तॾहिं खां दुनिया में 27 जुग गुज़री चुका आहिनि। जेके राजाऊं तुंहिंजे वक़्त में हुआ से त सभई मरी विया। हींअर उन्हनि जे वंश मां बि को ॿियो धर्मात्मा राजा दुनिया में कोन्हे। तंहिं करे तूं पंहिंजी धीउ वासुदेव जे पुटु बलराम खे, जो शीशनाग जो अवतार आहे, उन खे परणाए ॾे। तॾहिं राजा रेवत ब्रह्मा जीअ जी आज्ञा सां पंहिंजी धीउ रेवती बलराम जीअ खे परणाए ॾिनी ऐं पाण वन में वञी हरि भॼन करे मुक्त थियो। रेवती 7 जुग जे वक़्त जी छोकिरी 21 हथ डिघी हुई, जंहिंखे बलराम जी दॿाए दॿाए संदसि शरीर पाण जेतिरो नंढो कयो हो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 9 स्कंद जो 3 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।